घोटकी में कचो बिंजी वन थाणे जी हद में पुलिस पिकट ते धाड़ेलन हमलो कयो आहे, जंहिंमें एक पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। धाड़ेलन जी फायरिंग में पुलिस एहलकार अली बख्श पिताफी मौके ते ही शहीद थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया। घोटकी में कचो बिंजी वन थाणे जी हद में पुलिस पिकट ते धाड़ेलन हमलो कयो आहे, जंहिंमें एक पुलिस एहलकार शहीद थी वियो। धाड़ेलन जी फायरिंग में पुलिस एहलकार अली बख्श पिताफी मौके ते ही शहीद थी वियो आहे। घोटकी में कचो बिंजी वन थाणे जी हद में पुलिस पिकट ते धाड़ेलन हमलो कयो आहे। एक पुलिस एहलकार हमले में शहीद थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। जी मुश्ताक, अपडेट कजो इन हवाले सां। जी एसएसपी घोटकी तनवीर तुने बदली थियण बाद ही धाड़ेलन जो घोटकी कचो मंडी वन थाणे पुलिस पिकट ते हमलो कयो आहे। हमले में एक पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। कचो मंडी वन जी पिकट नंबर 110 ते 3 मोटरसाइकिल ते सवार 9 जेके हथियारबंदनि हमलो कयो। हमले में एक पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार अली बख्श मौके ते शहीद थी वियो। अली बख्श पितावी खानपुर वेझो ॻोठ भेटूर जो रहवासी हो। वाक़े में हिन वक़्तु पुलिस पहुची करे शहीद एहलकार जो लाश घोटकी तालुका अस्पताल खणाई आहे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जी कचो मंडी वारे कचे वारे इलाइक़े में रवानी थी चुकी आहे। हिन वक़्तु नऊं धाड़ेल हुआ वो फरार थियण में कामयाब थी। अञा ताईं को बि धाड़े ज़ख़्मी थियण या गिरफ़्तार थियण इतला न मिले। हिन वक़्तु शहीद पुलिस एहलकार जो लाश घोटकी सिविल अस्पताल पहुतल आहे ऐं हुनजे वारिस बि पहुची विया आहिनि। हिन वक़्तु मां ॿुधाईंदो कुझु खणण में नओं एसएसपी मुनीर खोड़ो बदली थी घोटकी पहुतो। ॿुधाइण पियो वञे त कुझु खणण में बि घोटकी तालुके अस्पताल में पहुचंदो। जी ठीक है, मुझे मेहरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।